जी नाज़रीन, तव्हांखे इंतहाई अहम ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाईंदा हलूं त मिठी वेझो ॻोठ मालणोर खानजी में कुझु ॾींहं अॻु में भील बिरादरी जा घर ॾाइण वारे वाक़े ख़िलाफ़ भील बिरादरी तरफ़ां कश्मीर चौक मिठी ते एहतजाजी कैंप क़ाइमु कयल आहे। मुसलसिल 10 ॾींहंनि खां एहतजाज कयो पियो वञे ऐं सख़्तु नारेबाज़ी कई पियो वञे त भील बिरादरी जा घर ढाहे ऐं उन्हनि जे मुतासिरीन ते वेतर केस दाख़िल कया विया आहिनि। उन सिलसिले में भील बिरादरी जा अॻवान आहिनि ऐं BIF जा जेके अॻवान आहिनि उहे मुसलसिल मिठी में सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी जेके पार्टियूं आहिनि उहे कैंप ते पहुची यकजहती जो इज़हार करे रहिया आहिनि। हिन वक़्तु BIF तरफ़ां सुभाणे 13 जुलाई ते मिठी में हिकु तारीख़ी धरणे हणण जो ऐलान कयो वियो आहे। धरणे खे कामयाबु करण जे लाइ BIF जा मरकज़ी अॻवान आहिनि वकील लजपत राय सुराणी समेत ॿियनि जी अॻवानी में हू ॻोठनि में लथल आहिनि, घर घर वञी मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि खे धरणे में शरीक थियण जे लाइ दावतूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि जे अॻवाननि पारां सुभाणे वारे लॻंदड़ धरणे जी हिमायत जो पिणु ऐलान कयो वियो आहे। हिन वक़्तु ज़िले इंतिज़ामिया इन समूरे मामले जो को नोटिस नाहे वरितो। 10 ॾींहंनि खां हलंदड़ एहतजाज ते को ध्यानु नाहे ॾिनो। भील बिरादरी जा माण्हू मुसलसिल एहतजाज करे रहिया आहिनि त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं BIF जे प्लेटफार्म तां लॻंदड़ धरणे जे हवाले सां पिणु सरगर्मियूं तमामु तेज़ कयूं वियूं आहिनि। तयारियूं जेके आहिनि उहे मुकमल कयूं वियूं आहिनि। BIF जा अॻवान ॻोठनि में माण्हुनि खे सुभाणे वारे लॻंदड़ धरणे जी हिमायत ऐं उन्हनि में शरीकत जे लाइ दावतूं ॾेई रहिया आहिनि। हीअ फुटेज तव्हां ॾिसंदो हूंदो त हीअ BIF पारां इस्लाम कोर्ट में काफ़ी महीना अॻु थर जे मुख़्तलिफ़ मसइलनि ऐं इस्लाम कोर्ट भरिसां ॻोठ मलो भील में भील बिरादरी जा घर ढाइण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कयो हुयो, जंहिंजा तव्हां फुटेज ॾिसी सघो था त हज़ारनि जे तइदाद में औरतूं मर्द ऐं ॿिया माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि जा जेके हिन धरणे में शामिलु हुआ। ही उन वक़्त जूं वीडियो क्लिप्स आहिनि जेके तव्हांखे उन करे ॾेखारियूं पिया त सुभाणे बि BIF तरफ़ां हिकु तारीख़ी धरणो हणण जो ऐलान कयो वियो आहे। उन धरणे में बि ॿुधायो पियो वञे त हज़ारनि जे तइदाद में औरतूं मर्द तौरु माण्हू आहिनि उहे शरीक थींदा। इन हवाले सां मिठी शहर में ऐलानियल हीउ धरणो सुभाणे कहिड़ो रुख़ इख़्तियार कंदो उहो ख़बर सुभाणे पवंदी, पर हिन वक़्तु जेका ऐलान कयल BIF जा जेके काफ़ी अॻु में जेके धरणा लॻा इस्लाम कोर्ट में उहा वॾा लॻा ऐं तारीख़ जो हिकु हिसो बणिया। शहर समूरो ब्लॉक थी वियो, रोड समूरा ब्लॉक थी विया। त मिठी में सुभाणे वारे लॻंदड़ धरणे जे हवाले सां इंतिज़ामिया बि कहिड़ी हिकमत अमली तयारु कई आहे उहो सुभाणे वारो वक़्तु ॿुधाईंदो, पर BIF तरफ़ां लॻंदड़ धरणे में ॿुधायो वञे पियो त हज़ारनि जे तइदाद में माण्हू शरीक थींदा, हज़ारनि जी तइदाद में रहवासी शरीक थींदा। त उन हवाले सां इंतिज़ामिया कहिड़ो प्लान तयारु कयो आहे ऐं BIF पारां हिन समूरे मामले जो मुतालबो कयो पियो वञे त भील बिरादरी सां थींदड़ जेके नाइंसाफ़ियूं आहिनि उहे ख़तमु न कयूं त एहतजाज जो सिलसिलो